खजीअ जो मेवो पचण खां अॻु हरगिज़ न पटियो, छो जो उन में कणाण थिए थी ऐं मार्केट में सुठी क़ीमत नथी मिले। जे अगरि पकल मेवो देर सां लाहिबो त सड़ी वेंदो। इन लाइ ज़रूरी आहे त पकल मेवे खे वक़्त सां पटियो। जॾहिं खजीअ जे मेवे जो रंग पीलो थींदो त उन में मिठाण मुकमल थींदी त उन वक़्तु मेवो पटियो। अक्सर आबादगार मेवो पटे ज़मीन ते पखेड़े छॾींदा आहिनि, जितां उन में कीड़ा लॻनि था। उन करे इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखो त मेवे खे पटण खां पोइ साफ़ मथां जाइ ते रखियो वञे। जे उन खे सुकाइणो नाहे त पोइ जल्द मार्केट मोकिलण जो बंदोबस्तु करियो। वधीक मालूमात ऐं रहनुमाई लाइ वेझे ज़रई कारकुन सां राबितो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध में क़ाइम आबादगार हेल्पलाइन 0311 646 111 ते ऑफिस वक़्त दौरान फ़ोन करे रहनुमाई हासिल करियो। ICT ज़रई ख़िदमतुनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी ज़रात खातो हुकूमत सिंध।